नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम। ले शौक से नाम सहाबा का, कर चर्चा आम सहाबा का। अगर जन्नत जाने का शौक है तो पल्ला थाम सहाबा का। काबिल सदवाजिबुल एहतराम अकाबिरीन उलमाए किराम ज़ी वकार सामीन हज़रात शहरजा खैरपुर नाथन शाह जा मुअज़्ज़ज़ मुसलमानों आई मार्केट जा ताज हज़रात दोस्तों अज जमियत उलमा इस्लाम जी ये रैली जे किया है मदह सहाबा जे उनवान सां हुकूमत इंतजामिया ऐं मुतालिक इदारन खां इन मुतालबे करण जे लाइ मुख्तलिफ शहरन मां ऐं खैरपुर नाथन शाह तालुके जे मुख्तलिफ ॻोठनि खां जमियत उलमा इस्लाम सां वाबिस्ता मुसलमान हिन शहर जे अंदर हिन कहर जहिड़ी गर्मी जे अंदर गॾिजी करे मुतालबो था कनि हुकूमत खां, पुलिस इंतजामिया खां ऐं मुतल्लिकनि इदारनि खां त हिन शहर जे अंदर शहर खां ॿाहिरि खैरपुर नाथन शाह तालुके शहर जे अंदर यानी कहिड़े बि हिस्से जे अंदर जिथे जिथे यानी कुछ शरपसंदन फिरके पसंदन सिंध जे दादू जे खैरपुर नाथन शाह जे अमन अमान ऐं मज़हबी भाईचारे खे तबाही बर्बाद करण जे लाइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अज़ीम सहाबा इकराम जिन जे बारे में मोहम्मद मुस्तफ़ा फरमायो त ये मुंहिंजा सहाबा हिदायत जा रोशन सितारा आहिनि। अल्लाह ताला कलाम मुक़द्दस जे अंदर फरमायो त मां रब्बुल आलमीन इन्हनि खां राज़ी आहियां। अॼु 1400 सालनि खां बाद में कुछ बद किरदार बद इखलाक फितने परस्त आयो थी करे सोशल मीडिया ते पंहिंजी नजी महफिलनि जे अंदर अल्लाह जे रसूल जे उन अज़ीम सहाबा इकराम जे शान जे अंदर तबर्रा बकवास ऐं गुस्ताखी करे रहिया आहिनि। इंशाअल्लाह ताला जमियत उलमा इस्लाम उन्हनि जो पीछो कंदी ऐं कानूनी तरीक़े सां जमियत उलमा इस्लाम जो हर कारकुन ऐं हर मुसलमान अहले सुन्नत सां वाबिस्ता उहे कोशिश कंदासीं त असां जेसि ताईं इन्हनि गुस्ताखाने सहाबा खे केफरे किरदार ताईं न पहुचाए वेंदो, जेसि ताईं उन्हनि खे लगाम न ॾिनो वेंदो, जेसि ताईं उन्हनि खे सज़ाऊं न ॾिनियूं वेंदियूं, जेसि ताईं उन्हनि खे कानूनी कटहरे में न आंदो वेंदो। इंशाअल्लाह ताला जमियत उलमा इस्लाम जो आइन सां गॾोगॾु तमामु मुसलमाननि जो ही मुतालबो हुकूमत खां जारी रहंदो ऐं ही जदोजहद जारी रहंदी। इंशाअल्लाह ताला सहाबा इकराम सां मोहब्बत जो जेको ताल्लुक़ ऐं रिश्तो आहे इहो ज़िंदगी भर अल्लाह तबारक व तआला असांजे दिलनि में क़ाइम ऐं दाइम फरमाए।